नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त गुड्डू ऐं सखर खां पोइ कोठड़ी बैराज ते बि पाणी में तेज़ी सां लाथ अचण शुरू थी वई आहे। कोठड़ी बैराज में 12 कलाकनि दौरान वधीक 19,000 क्यूसेक पाणी में लाथ आई आहे। कोठड़ी बैराज में पाणी जो मथां वहकिरो 5,88,276 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 5,68,026 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो आहे। सखर बैराज वटि मथां वहकिरो 1,67,000 ऐं हेठां वहकिरो 1,65,825 रिकॉर्ड कियो वियो आहे। कोठड़ी ते पाणी जो मथां वहकिरो 1,59,000 ऐं हेठां वहकिरो 1,47,517 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधाए रहिया आहियूं त सखर ऐं गुड्डू खां पोइ कोठड़ी बैराज ते बि पाणी में तेज़ी सां लाथ अचण शुरू थी वई आहे। कोठड़ी बैराज में 12 कलाकनि दौरान वधीक 19,000 क्यूसेक पाणी में लाथ आई आहे। कोठड़ी बैराज में पाणी जो मथां वहकिरो 5,88,276 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 5,68,026 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो आहे। सखर बैराज वटि मथां पाणी वहकिरो 1,67,000 ऐं हेठां वहकिरो 1,65,825 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो आहे। कोठड़ी ते पाणी जो मथां वहकिरो 1,59,000 ऐं हेठां वहकिरो 1,47,517 क्यूसेक रिकॉर्ड कियो वियो आहे।